शांति उदान माताओं बहनों की विनती है, शांति उदान। प्यारी साथ वॾा भाग्यशाली आहियूं पाण सभई जो अॼु जे हिन शुभ घड़ी में पाण सभई साईं संतोषपुरी जे परिवार में उन्हनि जी ख़ुशियुनि में पाण सभई उपस्थित थियूं, पाण सभई शरीक थियूं। तव्हां सॼी संगत खे प्यारा साईं संतोषपुरी, प्यारो जनकपुरी या जेके भी मंच से हिते मौजूद उपस्थित आहिनि, माताऊं बहनूं, पूज समाधा मंडल जे ख़बर सॼी संगत खे हिन शुभ घड़ियुनि जूं साईं जन खे दुर्गा भवन जी सालगिरह जूं साण उन जी 77 जी मंगणी जूं सभिनी शहरवासियुनि खे, शेवा मंडल खे, माताऊं बहनूं, मंच से विराजमान सभिनी खे लख लख वाधायूं। पाण सभई जंहिं समय में हली रहियो उहो समूह आहे कलयुग जो समूह। चाहे केतिरो भी इंसान ताक़तवर छो न हुजे, केतिरो ही बलवान छो न हुजे, केतिरो ही ज्ञानी पुरुष छो न हुजे, केतिरो ही अज्ञानी छो न हुजे, हर इंसान के पंहिंजे जीवन में रुकावट जो सामनो ज़रूर करणो पवंदो आहे। ईअं न आहे जो असांजो जीवन सिधी राह ते हले, असांजे जीवन में काई रुकावट न अचे, असांजे शरीर खे कोई रोग न लगे। हर इंसान के जीवन में चाहे वो केतिरो ही ज्ञानी पुरुष हुजे, चाहे केतिरो ही अज्ञानी हुजे, उनके रुकावट जो सामनो ज़रूर तो करणो पए, उनके रोग जो सामनो ज़रूर तो करणो पए। तो सतगुरु बाबा शिवजन साहिब जिन पंहिंजे सत्संग में हमेशा इहो हुकुम फरमायो त चाहे केतिरी भी रुकावट अचे, चाहे केतिरो भी रोग अचे, इंसान के पंहिंजे सतगुरु जो नाम कॾहिं न विसारणु खपे। छो जो असां जॾहिं कलयुगी इंसान, संसारी इंसान, हर पासे खां चारई पासा असां जॾहिं थकिजी पवंदा आहियूं, जॾहिं बेउमीद थी वेंदा आहियूं, जॾहिं असांजी उमीदूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, उन खां पोइ असां पंहिंजे सतगुरुनि में विश्वास रखंदा आहियूं, पंहिंजे सतगुरुनि में असां भावना जॻाईंदा आहियूं पंहिंजी। जॾहिं की सतगुरु बाबा शिवजन साहिब जन इहो हुकुम फरमायो त पहिरीं उम्मीद ऐं आख़िरी उम्मीद जॾहिं असांजा सतगुरु थियनि था, उन्हनि जो सिमरन थिए थो त असांजे जीवन में ईंदड़ जेकी भी रुकावट आहे, जेको भी रोग आहे, उहो ख़तमु थो थी वञे। छो जो इन संसार में, इन दुनिया में वाहिद हिकु सतगुरु जो सिमरन आहे, सतगुरु जो ध्यानु आहे, उन्हनि जी मूर्त आहे, जिन जो ध्यानु करण सां असांजी हर रुकावट दूर थी वञे, असांजे शरीर जो हर रोग दूर थो थी वञे। पर जॾहिं असां पंहिंजे जीवन में सभ खां पहिरीं उम्मीद ई असां जॾहिं पंहिंजे सतगुरुनि खे ठाहियूं था, त सतगुरुनि जा इहे वचन, उन्हनि जो इहो हुकुम पंहिंजे जीवन में असां खणी करे हलो। जॾहिं भी असांजे जीवन में काई भी तकलीफ़ अचे, कोई भी दुख अचे, संसारी इंसान जी त इहा फितरत आहे त जॾहिं हर पासो असां आज़माईंदा आहियूं, चाहे केतिरी भी असांखे हथ में ताक़त हूंदी, चाहे केतिरी भी असांजी सोच कमु कंदी, असां हर पासो आज़माईंदासीं। जॾहिं सभु दरवाज़ा असांजा बंदि थींदे नज़र ईंदा, उन खां पोइ असां परमात्मा जे दर, सतगुरु दर सां वेंदासीं। जॾहिं की सतगुरु बाबा शिवजन साहिब जो इहो हुकुम असां पंहिंजे जीवन में खणी हलूं त पंहिंजे जीवन में हमेशा पंहिंजे सतगुरुनि खे पंहिंजे दुख ऐं सुख जो जॾहिं असां साथी ठाहियूं था, त असांजे जीवन में कॾहिं भी दुख नथो अचे, असांजो जीवन सुखनि भरियो थिए थो ऐं ख़ुशी भरियो थिए थो। तो पहिरीं साथ संगत सतगुरु तव्हां सॼी संगत जा सहायक थियनि। सतगुरु जे चरणनि में इहा प्रार्थना कंदे, इहा अरदास कंदे त तव्हां सॼी संगत हमेशा खुशहाल आबाद रहो। ये खुशी भरे घड़ियों, खुशी भरे मौका हर कंहिंजे जीवन में, हर कंहिंजे परिवार में सदा ईंदा रहनि। तव्हां सॼी संगत के वरी भी साईं जन खे मंच ते विराजमान जेके भी हिते मौजूद उपस्थित आहिनि, समाधा मंडल
ॿिया जेकी बि शेवा मंडली उपस्थित आहिनि सभिनी शहरवासियुनि खे इन शुभ घड़ियुनि जूं ज्ञान भरी घड़ियुनि जूं सत्संग भरी घड़ियुनि जूं सभिनि खे लख लख वाधायूं।